किप्रो मां ख़बर ईंदा हलो त सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो ड्याम जे उमरकोट कैंपस तरफ़ां शहीद मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी लाइब्रेरी हॉल टाउन कमेटी किप्रो में एक तइलीमी जागरूकता पैदा करण जे लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें किप्रो तलके जे उस्तादनि, शागिर्दनि, अदीबनि, लेखकनि, सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। प्रोग्राम जा मुख्य मेहमान ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट कैंपस जा प्रोफेसर डॉक्टर जुल्फकार अली मरी, प्रोफेसर डॉक्टर शोएब अहमद हकड़ो, प्रोफेसर यासिर अली, जिन पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंध जी ज़रई मैशियत सां लाॻापियल धंधो ज़रायत मुल्क जी बुनियादी करंगे जी हडी वांगुरु आहे। असांखे जदीद कंप्यूटर जे दौर में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां अॻिते वधण लाइ कोशिशूं करे दुनिया सां कुलो कुले में मिलाए गॾु बीहणो पवंदो। हिन चयो त अॼु जे जदीद दौर में शागिर्द समाज जे सुधारे लाइ सगारो ज़रियो आहिनि त जीअं मुल्की क़ौमुनि जी तरक़ी जो वाहिद हल तरक़ी में आहे। ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट कैंपस में वध खां वध तइदाद में शागिर्दनि खे दाख़िला मुहिम में हिसो बणिजी कैंपस जे शोबनि में अॻिते अचणो पवंदो। ज़रायत खे हथी वठाइण लाइ कोशिशूं वरतियूं वञनि। हिननि चयो त सिंध जी ख़ुशहाली लाइ ज़रायत खे अहम पैदावार जे तरीक़े सां अपनाइणो आहे। अचो त गॾिजी पंहिंजे हिसे जो कमु करियूं। नौजवाननि खे हिमत अफ़ज़ाई, हौसला अफ़ज़ाई लाइ न्याणी जी तालीम हासिल करण लाइ कोशिशूं कयूं। प्रोग्राम के माहिर तालीम उस्ताद मोहम्मद जुमन गज्जू, लतीफ़ एवाड़िया, फता अदीब, उस्ताद लिगारी, एम जुमन कुंबर, इमाम बख्श मंगरियो, असद अली हिंगोरजो ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॼोको प्रोग्राम असांजो हो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी उमरकोट में उनजी एडमिशन हले पई। 13 जनवरी लास्ट डेट आहे, 22 जनवरी ते आहे हैदराबाद पब्लिक स्कूल में एंट्री टेस्ट। त वधि में वधि खिपरे जा जेके नौजवान आहिनि 2018 खां 2022 पास इंटर पास शागिर्द उहे अप्लाई कनि। ऐं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी BS एग्रीकल्चर आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग ऐं BS इंग्लिश। सेमिनार असांजी जेके हिकिड़ी कैंपेन हले पई सुजागी जे बारे में, त तव्हां उमरकोट कैंपस में थर्ड पार्कर उमरकोट डिस्ट्रिक्ट वारा पंहिंजा ॿार एडमिट कराइनि, जंहिंजो न सिर्फ़ु अॼु पर ईंदड़ नस्लनि लाइ बि असांखे क़ौम तयारु करणी आहे जेका असांजी ज़रायत वग़ैरह खे संभाले। असांजो जेको अॼोको मक़सदु हुयो हिन सेमिनार जो, त असां ख़ैर पुठियां जेके 2 महीना हुआ लास्ट, उन्हनि मां असांजे यूनिवर्सिटी सब कैंपस उमरकोट जे तरफ़ां इहे सेशन हलंदा पिया अचनि। ऐं अॼोको बि असांजे हिन सेमिनार जो मक़सदु इहो ई आहे त असां ॻोठनि में, शहरनि में वञी करे जेके 12वीं क्लास पास स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे अवेयर कयूं ऐं उन्हनि में सुजागी पैदा कयूं, उन्हनि में डेडिकेशन ऐं लगन पैदा कयूं त जीअं डिफरेंट अदारा डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स कराइनि पिया ऐं हू इनरोल थियनि ऐं जीअं हू दुनिया में किथे कॉम्पीट करे सघनि। छो जो ही जेको दुनिया आहे उहो ॾाढो तेज़ी सां तरक़ी करे रही आहे, ठीकु है। त उन मां अगरि जेकॾहिं असां कंफर्ट ज़ोन में वेठा हूंदासीं, असां कुझु करे न सघंदासीं त इहो असां लाइ ॾुखियो थी वेंदो, त अॻियां असां सर्वाइव न करे सघंदासीं। त इन्हीअ करे असां डिफरेंट डिग्री प्रोग्राम में इनरोल थियूं, असां पंहिंजी डेडिकेशन ॾेखारियूं, असां पंहिंजी लगन ॾेखारियूं ऐं किथे पढ़ी किथे वर्ल्ड लेवल ते कॉम्पीट कयूं। साईं अॼु ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट जे तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम थियो गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी किप्रो जी मेज़बानी में। सो असां चाहियूं था त लाइब्रेरी जेकॾहिं हिते आहे त इन मां फ़ाइदो वठिजे ऐं खिपरे जा आसपास जा जेके नौजवान छोकिरा आहिनि उन्हनि खे हिते मदऊ कजे ऐं के माहिर जेके पंहिंजे शोबनि जा माहिर आहिनि, दोस्त आहिनि, लेक्चरर आहिनि, प्रोफेसर आहिनि या IT जा माहिर आहिनि या ॿियनि शोबनि जा माहिर आहिनि, उन्हनि जा लेक्चर कराइजनि। त उन सिलसिले में असां ही हिकिड़ी सीरीज़ शुरू करियूं था। थी सके त ॿिए महीने इन क़िस्म जा प्रोग्राम कंदासूं। ऐं ख़ासि तौर ते असांखे तकलीफ़ तॾहिं थिए थी जॾहिं खिपरे खे पोइ ते ॾिसूं था हर शोबे में, हर कारकर्दगी में या कम में। वरी कंपेयर करियो तव्हां उमरकोट सां, उमरकोट ॾिसो केतिरो अॻिते वियो। न सिर्फ़ु तालीमी इदारा उते बहितर आहिनि पर सिविल सोसाइटी बि उन्हनि खे सपोर्ट करे पई। असांजो अलमियो इहो त असांखे खिपरे में सिविल सोसाइटी सपोर्ट नथी करे या उहो नथी चाहे त कोई इन क़िस्म जी अवेयरनेस या सुजागी पैदा थिए। त असांजो हिकिड़ो मिशन आहे, मक़सदु आहे त नौजवान तबिको जेको आहे, जेको हाई स्कूल में पढ़े थो या कॉलेजिस में पढ़े थो, उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं ऐं मॉडर्न टेक्नोलॉजी या जदीद इल्मु या कंप्यूटर टेक्नोलॉजी में जे ज़रिए बि जेके उहे पंहिंजे घर वेठे इनकम करे सघनि था, त इन क़िस्म जा प्रोग्राम करण जी ज़रूरत आहे। थी सघे असां हिन लाइब्रेरी में अहिड़ो हिकिड़ो कंप्यूटर सेशन बि मुफ़्त वारो शुरू करियूं। त इन क़िस्म जा प्रोग्राम असां करणु चाहियूं था ऐं असां चाहियूं था त असांखे हिते जा माण्हू सपोर्ट कनि। अदा बुनियादी तौर ते असांजो मुल्क ज़रई मुल्क आहे, असांजो सूबो सिंध बि ज़रई मुल्क आहे, ज़रई सूबो आहे
इन जे करे अॼोको जेको सेमिनार हुयो इहो तमामु बहितरीनु रहियो। हिन में नौजवान शागिर्दनि खे ॼाण ऐं मालूमात मिली। अमरकोट खां जेके दोस्त आया इन ज़रई यूनिवर्सिटी कैंपस जा उन्हनि तमामु घणी ॼाण ॾिनी। मुस्तक़बिल आहे इन मामले जो ऐं जेको गुज़िरियल वक़्तु हुयो उहो हाणे जदीद ज़माने सां भेच नथो खाए। हीउ जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। लाबारा हर कहिड़ो ॿियूं जेको बि कमु आहे उहो टेक्नोलॉजी जदीद जे वसीले थिए थो। इन जे करे हिननि दोस्तनि खे खपे, नौजवान शागिर्दनि खे खपे त होॾां दाख़िला वठनि ऐं उन मां मुस्तफ़ैज़ थियनि। इन जे करे अॼोको प्रोग्राम तमामु कामयाबु रहियो ऐं असांखे पसंदि आयो। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जी कैंपस उमरकोट जेको आहे उन जे तरफ़ां अॼु शहीद मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी लाइब्रेरी हॉल खिपरो में हिकु सुजागी जो सॾ जे हवाले सां सेमिनार थियो आहे। असां चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा सेमिनार थियनि त खिपरो, सांगड़, उमरकोट, पिथोरो, मीरपुर ख़ासि, उमरकोट, थरपारकर, छाछरो जे पोइते पियल इलाइक़नि में जेके बि असांजा शऊर रखंदड़ वॾो टैलेंट जेको लिकियो पियो आहे मौजूदु उन टैलेंट खे ॿाहिरि कढण जे लाइ अहिड़े क़िस्म जा सेमिनार थियनि, सुजागी जा मुहिम हलाइजनि। मैट्रिक इंटर पास जेके नौजवान आहिनि ऐं उन्हनि खे वधि में वधि अपील कंदुसि त हू ज़रई यूनिवर्सिटी कैंपस उमरकोट जेको आहे उन वटि दाख़िलाऊं वठनि ऐं ज़राअत जे हवाले सां जेके बि उन शोबा जे कमु पिया कनि उन ते उहे तहक़ीक़ कनि, रिसर्च कनि ऐं उतां डिग्रियूं हासिलु कनि त जीअं असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान में अहिड़े क़िस्म जा हू ज़बरदस्त हिकिड़े क़िस्म माहौल जोड़नि, अॻिते अचनि। असां चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा ॿिया यूनिवर्सिटियूं जेके बि आहिनि, मेराण आहे, खैरपुर यूनिवर्सिटी आहे, सिंध यूनिवर्सिटी आहे या लम्स आहे, उहे यूनिवर्सिटियूं बि ॿहिराड़ी जे इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा ई सेमिनार कराए माण्हुनि में सुजागी जो पैगाम फैलाईंदा त यकीनन त असांजे इलाइक़े जा पोइते पियल अछड़ोतर जा माण्हू वॾो लाभ हासिलु कंदा। जीअं त अॼु सेशन थियो टंडोजाम यूनिवर्सिटी में कैंपस खुलियो ज़रई यूनिवर्सिटी जो, त हिन में अॼु खिपरो जे आवाम खे ॿुधाइण आया हुआ साईं पाण लेक्चरर साहिबु हुआ ज़ुल्फ़कार मरीज़ साहिबु। त हिननि ॿुधायो त माना हिते कैंपस में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि। हिन प्रोग्राम्स जो मतिलबु इहो आहे त ॿार अचनि ऐं हिते जेका तइलीम हासिलु करनि जेके इंटर पास आहिनि। त इन में छा थींदो त ॿारनि में शऊर पैदा थींदो, हिकु सुजागी पैदा थी। ईअं करण सां, सेशन करण सां ॿारनि में सुजागी ईंदी ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल सुधरंदो। जॾहिं त क़ौमी रागी रोशन मरी उस्ताद बुखारी जी शाइरी ॿुधाए दाद हासिल कयो, जॾहिं त मोज़िज़ महिमाननि खे उस्ताद लिगारी तरफ़ां पंहिंजे तहक़ीक़ कयल किताबनि जा तोहफ़ा पिण ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।